अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां शहज़ाद उमराणी। दोस्तो, जेको भी इंसान पंहिंजी ग़लती खां ऐं गुनाहनि खां शर्मसार थींदो उनखे माफ़ी ज़रूर मिलंदी। हिकिड़ो बादशाह हुयो, उहो हमेशह पंहिंजो वेस मटाए पंहिंजी रियासत में अंदरि घुमंदो हुयो जीअं माण्हू मूंखे सुञाणे न सघनि। ऐं उहो सिर्फ़ु इन लाइ घुमंदो हो त पंहिंजो माहौल ॾिसां, सस्ताई ॾिसां, महांगाई ॾिसां, माण्हुनि जो उथण वेहण ॾिसां, कंहिंसां का नाइंजाइज़ी त कोन्हे। हिकिड़े ॾींहुं ईअं राति जे टाइम ते निकिरी वियो त जेल जी गेट ते पहुतो। सोचई त जेल जो बि चकर लॻायां। उहे जेके सिपाही हुया उन्हनि हिनखे सुञाणे वरितो। उन्हनि फौरन अंदरि हवाल कयो त बादशाह अचे थो। बहरहाल सिपाहियुनि सां जो मिलियो, सिपाहियुनि खे चई त मूंखे जेल घुमायो। सभई कैदी ॿाहिरि कढाए लाइन में बीहारे सभिनी खां पुछा कंदो वियो त तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे। हिकिड़े कैदी खे घुराई त तूं कहिड़े ॾोह में आयो आहे। उन चयो साईं मां बसि ॿाहिरि वेठो हुउसि त मूंखे पुलिस वठी आई। वरी ॿिए खां पुछा कई, टे खां पुछा कई, ईअं सॼे जेल जे कैदियुनि खां पुछा कई त कंहिं बि न चयो त मां को ॾोह कयो। सभिनी चयो त असां बेगुनाह आहियूं। ईअं ई बादशाह हिननि खां पुछे पियो त उनजी नज़र हिकिड़े अहिड़े माण्हूअ ते पई जेको जेल जे हिकिड़े कुंड ते वेठो हो, उनजो मुंहुं हेठि हुयो। बादशाह चयो त इहो छो न आयो मुंहिंजे हिन लाइन में न बीठो। हिन को जवाब बि न ॾिनो, सड़ी कयोसि। उन खे वञी सॾु कयूं। उहो आयो बादशाह वटि। हुन चयो त तोखे असां सॾु करायोसीं, तूं कहिड़े ॾोह में आयो आहे। चईसि मां ॾोह में आयो आहियां अहिड़े में जो पंहिंजे ॾोह ते ॾाढो शर्मसार आहियां। चई तो ॾोह कयो? चई हा मां ॾोह कयो। छा जो ॾोह कई? चई मां चोरी कई। असांजे सॾ ते हेॾे न आहे। चई मां कहिड़ो मुंहुं खणी अचां कंहिं इंसान जे अॻियां। मां मुंहुं खणण जहिड़ो न आहियां जो मुंहिंजे तरफ़ां कंहिंसां नाइंजाइज़ी थी आहे। उहो हुनजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। बादशाह ॾिठो, चई त तूं सभिनी खां तूं गुनाहगार आहे। हे सभु चवनि था असां बेगुनाह आहियूं। बेगुनाहनि जे विच में हिकिड़ो गुनाहगार रही छा कंदो? तुंहिंजी आज़ादी आहे, तूं वञ, तूं आज़ाद। बादशाह हुनखे आज़ाद करे छॾियो। माण्हू हैरान थी विया। माण्हुनि चयो त हिन ॾोह बासियो। बहरहाल माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि कोन आई। बादशाह त पंहिंजे तरफ़ां इहे लफ़्ज़ चया त तूं गुनाहगार हिन बेगुनाहनि जे विच में छा कंदे? तूं अकेलो हिननि में ठहे नथो। उनखे त माफ़ी मिली वई, पंहिंजे तरफ़ां हुन माफ़ी ॾेई छॾी। हाणे इत्तेफ़ाक़ इहो जो बादशाह वरी ॿीहर चकर ते आयो। काफ़ी अरसो गुज़रियो त हाणे कैदी सभु होशियार थिया त हाणे जेका बि ॻाल्हि हूंदी त उहा सच कंदासीं। बादशाह वरी लाइन में सभिनी खे बीहारे पुछा कई त तूं छाजे ॾोह में आयो आहे? त उन चयो साईं मां फलाणे माण्हू जो खून कयो। उन खां पुछा तो छा कहिड़े ॾोह में आयो आहे? चई मां फलाणे जे घर ते कब्ज़ो कयो। तूं कीअं आयो आहे? मां फलाणे खे छुरी हई। मिसाल उन एतिरा ॾोह सभिनी ॿुधाया, हिकु बि माण्हू ईअं न चयो त मां बेगुनाह आहियां। बादशाह फतवा कई त सभिनी खे ज़बरदस्त सज़ा ॾियो। हे सभु गुनाहगारनि सभिनी खे सज़ा ॾियो। कैदी परेशान थी विया। कैदियुनि चयो त हे त असां माना पंहिंजे माफ़ी जे लाइ इहो सोचियोसीं जो अॻ में हमराह खे माफ़ी मिली पंहिंजे सचाईअ जे करे। बादशाह हिननि जे सज़ा जी फतवा ॾेई हले वियो। कैदियुनि वरी वज़ीर खे सॾु कयो। यार बादशाह जो दिमाग़ सही न आहे, अलाए छा। उन ॾींहुं उन माण्हूअ पंहिंजो जुर्म क़बूल कयो त उनखे माफ़ी मिली, ऐं असां अॼु जुर्म क़बूल कयो त असांखे सज़ा मिली। वज़ीर चयो त बादशाह जेको आहे त वॾो होशियारु माण्हू आहे। उन ॾींहुं जंहिं माण्हूअ पंहिंजो गुनाह तस्लीम कयो त उनजे अखियुनि में पाणी हुयो, उहो शर्मसार हो पंहिंजे गुनाह ते। उहो असांजे अॻियां बादशाह जे अॻियां मुंहुं खणण ई न पियो सघे। उहो चए पियो त मां अलाह जे अॻियां बि कहिड़ो मुंहुं खणां। उनखे वॾो पछतावो हुयो। ऐं तव्हां अॼु पंहिंजे गुनाह खे पंहिंजी माफ़ी जे लाइ चओ पिया त माना असांखे माफ़ी मिले, तव्हांखे शर्मसारी न हुई। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद लाइ पंहिंजा गुनाह माना फ़ख़ुर सां ॿुधाया आहिनि। इन जे करे तव्हां गुनाहगार आहियो त तव्हांखे सज़ा मिली। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ थो मिले त जेको बि गुनाह खां तौबा कंदो, पंहिंजे ग़लतियुनि खां शर्मसार थींदो, उनखे माफ़ी ज़रूरु मिलंदी। पर माफ़ी घुरण जो अंदाज़ हुजे, तरीक़ो हुजे, सचाई हुजे। माफ़ी दिलि सां घुरे, गुनाह खां बि तौबा करे
त माफ़ी हिते बि मिलंदी उते बि मिलंदी, छो जो हू रहीम आहे, करीम आहे, हर हाल में पंहिंजे बंदे खे माफ़ कंदो। सिर्फ़ु दिलि में सचाई हुजे। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अस्सलाम वालेकुम।